जी नाज़रीन, कराची का ख़बर शामिल कयूं था। सहराब ॻोठ गुलशन معمار ٿاڻي जी हद मुख्तलिफ हंधनि ते मबीना पुलिस में 4 फोरू हाफ फ्राई बैदि गिरफ्तार। सुपर हाईवे क़बाब जे रेस्टोरेंट दौरान फुर मज़ाहमत ते कार सवार 2 फोरन ते कार चाड़े छॾी। 2 फोरू तॾे ते फोत थी विया। इत्लाह ते पुलिस पहुची लाश खणाए ज़रूरी कारवाईअ लाइ अब्बासी शहीद इस्पताल रवानो करे छॾिया। तफ़सील मूजिबि सहराब ॻोठ थाणे जी हद कोयटा टाउन भरिसां मबीना पुलिस मुक़ाबले 3 फोरू हाफ फ्राई बैदि गिरफ़्तार ज़ख़्मी फोरन जी सुञाणप सुल्तान पुट यासिन सलाउद्दीन पुट ख़ुदादाद रज़ी अल्लाह पुट अली ज़मा तौर थी आहे। ॿियो मबीना मुक़ाबिलो गुलशन معمار थाणे जी हद करीम शाह रोड भरिसां थियो आहे। मबीना मुक़ाबले में हाफ फ्राई थियल फोरन जी सुञाणप जलालुद्दीन पुट मोहम्मद हनीफ़ तौर कई वई आहे। होॾां सभिनी फोरन खे तबे इमदाद जे लाइ अब्बासी शहीद इस्पताल मोकिलियो वियो आहे। पुलिस पारां मुक़ाबलनि में हाफ फ्राई थियल फोरन खां गैर क़ानूनी असुलह ऐं बग़ैर काग़ज़नि जी मोटरसाइकिलुनि जी हथ करण जी दावा कई आहे त ॿिए तरफ़ सुपर हाईवे क़बाब जे रेस्टोरेंट जे क़रीब फुर मज़ाहमत जे दौरान कार ड्राइवर 2 फोरन मथां कार चाढ़े छॾी। मौक़े ते 2 फोरू कार हेठि अची चिपाटजी फोत थी विया। इत्लाह ते पुलिस पहुची लाश खणाए पोस्टमार्टम जे अब्बासी शहीद इस्पताल रवानो करे छॾिया, जिथे 2 फोती फोरन जी सुञाणप अयूब पुट नामैलूम ज़ाहिद पुट नामैलूम जे नाले सां कई वई आहे।